नाज़रीन, टंडोला यार्ड में सिविल अस्पताल के डॉक्टरन और पैरामेडिकल अमले पारा मुतालिबन की मंजता लाए OPD जो बाइकॉट करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन्हीं हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ रिपोर्टर गुलाम रसूल नहड़ियो। जी गुलाम रसूल। जी बिल्कुल, सिविल अस्पताल टंडोला यार्ड में जो है इन वक्त डॉक्टर ने पैरामेडिकल अमले पारा जो है मुतालबन की मंजता ला जो इन वक्त OPD जो बाइकाट करें अस्पताल एमरजेंसी OPD जो ताला लगाए इन वक्त सिविल अस्पताल के सामू जो है एहतजाजी मुजाहिरो कर रहा है। इन पुछतासीं इन मुतालबा कड़ा है। सॼी सिंध जो अस्पतालूं बंदि आहिनि, मुसलसिल जो 25 ॾींहंनि खां मुसलसिल अस्पतालूं बंदि आहिनि। असांजो जाइज़ मसलो इहो आहे त हिननि जेको आहे सो रिस्क अलाउंस हुयो जेके मुलाज़िमनि के जेको आहे सो 17,000 ॾींदा हुया ऐं डॉक्टरनि के 35,000 ॾींदा। हिननि जेको आहे बिना कंहिं जवाज़ जे बिना कंहिं नोटिस जे इन्हनि जेको आहे सो फ़ैसिलो करे छॾियो त हिननि जेको आहे एम्प्लॉइज़ के असां हिननि जा मुलाज़िमनि जा पैसा जेके आहिनि उहे ख़तमु था कयूं। जेको आहे सो डॉक्टर पैरामेडिक्स रिस्क ते आहे। हर जेको आहे सो जेको डॉक्टर जेको मरीज़ सां ॾिसे थो, मरीज़ में काफ़ी अड़ियूं बीमारियूं आहिनि जेके फैल बियूं आहिनि। असांजो मुतालबो इहो आहे त जेके पैरामेडिक्स खां वठी डॉक्टरनि खां जेको रिस्क अलाउंस ॾिनो पियो वियो उनखे जेको आहे जारी कयो वञे। सब डॉक्टर्स जेके आहिनि कम्युनिकेबल डिजीज़िस जेके आहिनि ट्रांसमिटेड डिजीज़िस असां उन्हनि खे डील कयूं था। हर वक्त असीं रिस्क ते आहियूं। इहो असांखे ॾियणो वञे जेको असांजो जाइज़ हक़ आहे। केतिरी महांगाई वधी, केतिरी इन्फ्लेशन वधी आहे। हिकदमि तव्हांजे पगार में 35,000 ऐं 17,000 पैरामेडिक्स ऐं 17 खां अबव जा 35,000 कढी छॾनि तो हिकदमि ॾाढो अचरज थो पइजे हिन महांगाई जे दौर में। तो इहो हाणे असां इन्हनि खां इहो चयो आहे त महिरबानी करे असांजे फिलफोर बहाल कयो वञे। ये अलाउंस वधाइण खपनि हा, पर हिननि छा कयो आहे त अचानक उहे बंदि करे छॾिया आहिनि। उहो ई असांजो मुतालबो आहे त उहे अलाउंस फिलफोर बहाल कया वञनि। जी बिल्कुल, त डॉक्टर ने पैरामेडिकल अमले की ॻाल्हि ॿुधी इन जो चवणु आहे त सिहत खाते पारां जेको आहे डॉक्टर ने पैरामेडिकल अमले जो जेको रिस्क अलाउंस जेको ओचितो जेको आहे रिस्क अलाउंस बंदि करे जेको असां नाइंसाफ़ी कई वई आहे। हिन जो चवणु आहे त हेॾी महांगाई जे दौर में जेको आहे रिस्क अलाउंस बंदि करणु जेको आहे सरासर नाइंसाफ़ी आहे। हिन मुतालबो कयो त जल्द खां जल्द जेको आहे असां रिस्क अलाउंस बहाल करे डॉक्टर ने पैरामेडिकल अमले मां बेचैनी ख़तमु कई वञे।